سورة إبراهيم. بسم الله الرحمن الرحيم. ألف لام را. كتاب أنزلناه إليك لتخرج الناس من الظلمات إلى النور بإذن ربهم إلى صراط العزيز الحميد. الله الذي له ما في السماوات وما في الأرض وويل للكافرين من عذاب شديد. الذين يستحبون الحياة الدنيا على الآخرة ويصدون عن سبيل الله ويبغونها عوجا أولئك في ضلال بعيد. अल्लाह बाझारे महरबान जे नाले सां शुरू। अलिफ लाम रा। ही किताब आहे जो ऐ पैगंबर उहो असां तो ॾांहुं हिन लाइ नाज़िल कयो आहे त माण्हुनि खे ऊंदाहियुनि मां सोजरे ॾांहुं कढी ऐं संदसि रब जे हुक्म सां उन्हीअ सारायल जे वाट ते आणी, जंहिंजो उहो सभई आहे जेकी आसमाननि में आहे ऐं जेकी ज़मीन में आहे, ऐं सख़्त अज़ाब जी ख़राबी उन्हनि काफ़िरनि लाइ आहे जेकी दुनिया जी हयातीअ खे आख़िरत जे हयातीअ खां वधीक प्यारो रखंदा आहिनि ऐं माण्हुनि खे अल्लाह जी वाट खां झलींदा आहिनि ऐं इन जी ॾिंगाई घुरंदा आहिनि। इहे वॾी गुमराहीअ में आहिनि। وما أرسلنا من رسول إلا بلسان قومه ليبين لهم فيضل الله من يشاء ويهدي من يشاء وهو العزيز الحكيم. ऐं कंहिं पैगंबर खे संदसि क़ौम जी ॿोलीअ खां सवाइ ॿिए ॿोलीअ सां न मोकिलियोसूं हिन लाइ त उन्हनि खे पधरो बयान करे पोइ अल्लाह जंहिंखे घुरे थो तंहिंखे भुलाए थो ऐं जंहिं लाइ वणेसि तंहिंखे हिदायत थो करे ऐं उहो ग़ालिब हिकमत वारो आहे। وَلَقَدْ أَرْسَلْنَا مُوسَى بِآيَاتِنَا أَنْ أَخْرِجْ قَوْمَكَ مِنَ الظُّلُمَاتِ إِلَى النُّورِ وَذَكِّرْهُم بِأَيَّامِ اللَّهِ إِنَّ فِي ذَلِكَ لَآيَاتٍ لِكُلِّ صَبَّارٍ شَكُورٍ. وَإِذْ قَالَ مُوسَى لِقَوْمِهِ اذْكُرُوا نِعْمَةَ اللَّهِ عَلَيْكُمْ إِذْ أَنْجَاكُمْ مِنْ آلِ فِرْعَوْنَ يَسُومُونَكُمْ سُوءَ الْعَذَابِ وَيُذَبِّحُونَ أَبْنَاءَكُمْ وَيَسْتَحْيُونَ نِسَاءَكُمْ وَفِي ذَلِكُمْ بَلَاءٌ مِّن رَّبِّكُمْ عَظِيمٌ. وَإِذْ تَأَذَّنَ رَبُّكُمْ لَئِن شَكَرْتُمْ لَأَزِيدَنَّكُمْ وَلَئِن كَفَرْتُمْ إِنَّ عَذَابِي لَشَدِيدٌ. وَقَالَ مُوسَى إِن تَكْفُرُوا
أنتم ومن في الأرض جميعا فإن الله لغني حميد ऐं बेशक मूसा खे पंहिंजनि मौजज़नि सां मोकिलियोसूं चयोसूं त पंहिंजी क़ौम खे ऊंधाइनि मां सोजरे ॾांहुं कढ ऐं खेनि अल्लाह जे ॾमर वारा ॾींहं यादि ॾियार बेशक उन में हर कंहिं साबिर शाकिर लाइ निशानियूं आहिनि ऐं यादि कर जॾहिं मूसा पंहिंजी क़ौम खे चयो त पाण ते अल्लाह जूं नेमतूं यादि करियो जॾहिं त फिरऔन जे उन्हनि माण्हुनि खां अव्हां खे बचायाईं जेकी अव्हां खे सख़्त अज़ाब चखाईंदा हुआ ऐं अव्हां जा पुट कुहंदा हुआ ऐं अव्हां जूं धीअरूं जीअरियूं छॾींदा हुआ ऐं हिन में अव्हां जे पालणहार खां अव्हां लाइ वॾी आज़माइश हुई ऐं जॾहिं अव्हां जे पालणहार अव्हां खे ख़बरदार कयो त जेकॾहिं अव्हीं मुंहिंजो शुक्रानो कंदो त अव्हां खे ज़रूर वधीक ॾींदुसि ऐं जेकॾहिं बेशुक्री कंदो त बेशक मुंहिंजो अज़ाब सख़्तु आहे ऐं मूसा चयो त अव्हां जो ऐं सभिनी जहान वारनि जो इनकार करणु अल्लाह खे कुझु नुक़सान लाइ न सघंदो छो त अल्लाह बेपरवाह सारायुल आहे أَلَمْ يَأْتِكُمْ نَبَأُ الَّذِينَ مِنْ قَبْلِكُمْ قَوْمِ نُوحٍ وَعَادٍ وَثَمُودَ وَالَّذِينَ مِنْ بَعْدِهِمْ لَا يَعْلَمُهُمْ إِلَّا اللَّهُ جاءتهم رسلهم بالبينات فردوا أيديهم في أفواههم وقالوا إنا كفرنا بما أرسلتم به وإنا لفي شك مما تدعوننا إليه مريب قالت رسلهم أفي الله شك فاطر السماوات والأرض يدعوكم ليغفر لكم من ذنوبكم ويؤخركم إلى أجل مسمى قالوا إن أنتم إلا بشر مثلنا تريدون أن تصدونا عما كان يعبد آباؤنا فأتونا بسلطان مبين قالت لهم رسلهم إن نحن إلا بشر مثلكم ولكن الله يمن على من يشاء من عباده وما كان لنا أن نأتيكم بسلطان إلا بإذن الله وعلى الله فليتوكل المؤمنون وما لنا ألا نتوكل على الله وقد هدانا سبلنا وَلَنَصْبِرَنَّ عَلَى مَا آذَيْتُمُونَا وَعَلَى اللَّهِ فَلْيَتَوَكَّلِ الْمُتَوَكِّلُونَ अव्हां खे उन्हनि जी सुध न पहुती आहे छा जेकी अव्हां खां अॻु नूह ऐं आद ऐं समूद जी क़ौम जा हुआ ऐं जेकी खाउन पोइ हुआ
जिन खे अल्लाह खां सवाइ को कोन ॼाणंदो हो। संदन पैगुंबर वटुनि पधरनि मौजज़नि सां आया, पोइ पंहिंजा हथ पंहिंजनि वातनि में वरायाऊं ऐं चयाऊं त जंहिं शइ सां अव्हां खे मोकिलियो वियो आहे तंहिंजा असीं मुनकर आहियूं, ऐं जंहिं ॾांहुं अव्हीं असां खे सॾींदा आहियो तंहिंखां असीं सख़्त शक में पियल आहियूं। संदन पैगुंबरनि चयो त अव्हां खे आसमाननि ऐं ज़मीन जे बणाईंदड़ अल्लाह जे बाबति को शक आहे छा? उहो अव्हां खे हिन लाइ सॾींदो आहे त अव्हां जा गुनाह अव्हां खे बख़्शे ऐं ठहरायल मुद्दत ताईं अव्हां खे मोहलत ॾे। चयाऊं त अव्हीं बि रुगो असां जहिड़ा माण्हू आहियो, तंहिं करे अव्हां जे चवण ते कीअं लॻूं? जिन खे असांजा अबा ॾाॾा पूॼींदा हुआ तिन खां असां खे झलण जो इरादो रखंदा आहियो। जे सचा आहियो त असां वटि को पधरो दलील आणियो। संदन पैगुंबरनि खेनि चयो त असीं अव्हां जहिड़ा ई माण्हू आहियूं, पर अल्लाह पंहिंजनि बाननि मां जंहिं लाइ घुरंदो आहे तंहिं ते अहसान कंदो आहे, ऐं अल्लाह जे हुकुम खां सवाइ अव्हां वटि कंहिं दलील जे आणण जी असां खे का सघ नाहे, ऐं मोमिननि खे जुगाए त अल्लाह ते भरवसो कनि। ऐं असां खे छा थियो आहे त अल्लाह ते भरवसो न करियूं, ऐं बेशक असां खे असां जे सिधनि रस्तनि जी हिदायत कयाई, ऐं जेकी असां खे ॾुखोईंदा आहियो तंहिं ते ज़रूर सबुर कंदासूं, ऐं भरवसे कंदड़नि खे अल्लाह ते भरवसो करणु घुर्जे। وقال الذين كفروا لرسلهم لنخرجنكم من أرضنا أو لتعودن في ملتنا فأوحى إليهم ربهم لنهلكن الظالمين وَلَنُسْكِنَنَّكُمُ الْأَرْضَ مِنْ بَعْدِهِمْ ذَلِكَ لِمَنْ خَافَ مَقَامِي وَخَافَ وَعِيدِ وَاسْتَفْتَحُوا وَخَابَ كُلُّ جَبَّارٍ عَنِيدٍ مِنْ وَرَائِهِ جَهَنَّمُ وَيُسْقَى مِن مَّاءٍ صَدِيدٍ يَتَجَرَّعُهُ وَلَا يَكَادُ يُسِيغُهُ وَيَأْتِيهِ الْمَوْتُ مِن كُلِّ مَكَانٍ وَمَا هُوَ بِمَيِّتٍ وَمِن وَرَائِهِ عَذَابٌ غَلِيظٌ ऐं काफ़िरनि पंहिंजनि पैगुंबरनि खे चयो त अव्हां खे पंहिंजे मुल्क मां कढी छॾींदासूं या असांजे मज़हब ॾांहुं ज़रूर मोटी अचो। पोइ संदन पालणहार उन्हनि ॾांहुं वही कयो त ज़ालिमनि खे ज़रूर नास कंदासूं, ऐं उन्हनि खां पोइ मुल्क में अव्हां खे ज़रूर रहाईंदासीं। इहो अंजाम इन्हीअ लाइ आहे जेको मुंहिंजे अॻियां बीहण खां डिॼे ऐं मुंहिंजे दड़के खां डिॼे। ऐं पैगुंबरनि सोभ जूं दुआऊं घुरियूं ऐं सभु को हठीलो ज़िदी नामुराद थियो। हुन जे पोयां दोज़ख आहे ऐं उन खे कुएं जो पाणी पियारियो वेंदो, उन खे ढुक ढुक करे पीअंदो ऐं उन खे गीत ॾेई पी न सघंदो, ऐं सभु कंहिं पासे खां मौत ईंदुसि ऐं हू मुअल न हूंदो, ऐं उन जे पोयां सख़्त अज़ाब आहे। مثل الذين كفروا بربهم أعمالهم كرماد اشتدت به الريح في يوم عاصف لا يقدرون مما كسبوا على شيء ذلك هو الضلال البعيد
أَلَمْ تَرَ أَنَّ اللَّهَ خَلَقَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ بِالْحَقِّ إِن يَشَأْ يُذْهِبْكُمْ وَيَأْتِ بِخَلْقٍ جَدِيدٍ وَمَا ذَلِكَ عَلَى اللَّهِ بِعَزِيزٍ जिन पंहिंजे पालणहार खां इनकार कयो तिन जे करतूतन जो मिसाल इन्हीअ केरीअ जहिड़ो आहे जंहिंखे आंधीअ वारे ॾींहं में वाऊ उॾाए जेकी कमायाऊं तंहिंजे ज़रे ते पहुची न सघंदा इहा ई वॾी गुमराही आहे। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न ॾिठो अथई छा अल्लाह आसमाननि ऐं ज़मीन खे रिथ सां बणायो आहे जेकॾहिं वणेसि त अव्हां खे निए ऐं ॿी नई ख़ल्क़ आणे ऐं इहो करणु अल्लाह ते ओखो नाहे। وَبَرَزُوا لِلَّهِ جَمِيعًا فَقَالَ الضُّعَفَاءُ لِلَّذِينَ اسْتَكْبَرُوا إِنَّا كُنَّا لَكُمْ تَبَعًا فَهَلْ أَنْتُمْ مُغْنُونَ عَنَّا مِنْ عَذَابِ اللَّهِ مِنْ شَيْءٍ قَالُوا لَوْ هَدَانَا اللَّهُ لَهَدَيْنَاكُمْ سَوَاءٌ عَلَيْنَا أَجَزِعْنَا أَمْ صَبَرْنَا مَا لَنَا مِنْ مَحِيصٍ ऐं मिड़ेई अल्लाह जे अॻियां हाज़िर थींदा पोइ हीणा हठीलनि खे चवंदा त असीं अव्हां जे पुठियां लॻा हुआसूं पोइ अव्हीं अल्लाह जे अज़ाब मां कुझु असां खां टारण वारा आहियो छा। हठीला चवंदा त अल्लाह असां खे हिदायत करे हा त असीं बि अव्हां खे हिदायत करियूं हा हाणे असांजो रुअण रड़ण या असांजो सब्र करण असां लाइ हिकु जहिड़ो आहे असां खे का वाह कान आहे। وَقَالَ الشَّيْطَانُ لَمَّا قُضِيَ الْأَمْرُ إِنَّ اللَّهَ وَعَدَكُمْ وَعْدَ الْحَقِّ وَوَعَدتُّكُمْ فَأَخْلَفْتُكُمْ وَمَا كَانَ لِيَ عَلَيْكُمْ مِنْ سُلْطَانٍ إِلَّا أَنْ دَعَوْتُكُمْ فَاسْتَجَبْتُمْ لِي فَلَا تَلُومُونِي وَلُومُوا أَنفُسَكُمْ مَا أَنَا بِمُصْرِخِكُمْ وَمَا أَنْتُمْ بِمُصْرِخِيَّ إِنِّي كَفَرْتُ بِمَا أَشْرَكْتُمُونِ مِنْ قَبْلُ إِنَّ الظَّالِمِينَ لَهُمْ عَذَابٌ أَلِيمٌ ऐं जॾहिं कमु फ़ैसल कयो वेंदो तॾहिं शैतान चवंदो अल्लाह अव्हां सां सचो अंजाम कयो हो ऐं मूं अव्हां सां कूड़ो वादो कयो हो पोइ अव्हां सां न पाड़ियुमि मूंखे अव्हां ते अव्हां जे सॾण खां सवाइ ॿियो को ज़ोर न हो पोइ अव्हां मुंहिंजो चयो क़बूल कयो तंहिं करे मूंखे मलामत न करियो ऐं हाणे पाण खे मलामत करियो आऊं अव्हां जी दांह वर्णाइण वारो न आहियां ऐं न की अव्हीं मुंहिंजी दांह ॿुधण वारा आहियो अव्हां अॻे मूंखे अल्लाह जो शरीक बणायो हो तंहिंखां आऊं बेज़ार आहियां छो त ज़ालिमनि लाइ ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे। وَأُدْخِلَ الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ جَنَّاتٍ تَجْرِي مِنْ تَحْتِهَا الْأَنْهَارُ
تجري من تحتها الأنهار خالدين فيها بإذن ربهم تحيتهم فيها سلام ألم تر كيف ضرب الله مثلا كلمة طيبة كشجرة طيبة أصلها ثابت وفرعها في السماء تؤتي أكلها كل حين بإذن ربها ويضرب الله الأمثال للناس لعلهم يتذكرون ومثل كلمة خبيثة كشجرة خبيثة اجتثت من فوق الأرض ما لها من قرار يثبت الله الذين آمنوا بالقول الثابت في الحياة الدنيا وفي الآخرة ويضل الله الظالمين ويفعل الله ما يشاء ऐं जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया से उन्हनि बागनि में दाख़िल कया वेंदा जिन जे हेठां वाहियूं वहंदियूं आहिनि पंहिंजे पालणहार जे मोकल सां मंझंदि सदाईं रहंदड़ आहिनि मंझि संदियुनि खीकार सलाम आहे ऐ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे मालूम न आहे छा त अल्लाह कहिड़ो मिसाल बयान कयो आहे पाक कलमूं पाक वण वांगुरु आहे संदसि पाड़ मुहकम आहे जंहिंजूं टारियूं आसमान में आहिनि पंहिंजे पालणहार जे हुकुम सां सभु कंहिं वक़्तु पंहिंजा मेवा पचाईंदो आहे ऐं अल्लाह माण्हुनि लाइ मिसाल बयान कंदो आहे मन उहे नसीहत वठनि ऐं बुछड़ी ॻाल्हि जो मिसाल बुछड़े वण वांगुरु आहे जो ज़मीन तां पटियो वियो उन खे को टिकाउ नाहे जिन ईमान आंदो तिन खे अल्लाह दुनिया जी हयाती में साबित कौल सां मुहकम रखंदो आहे ऐं आख़िरत में बि ऐं अल्लाह ज़ालिमनि खे भुलाईंदो आहे ऐं अल्लाह जेकी घुरंदो आहे सो कंदो आहे أَلَمْ تَرَ إِلَى الَّذِينَ بَدَّلُوا نِعْمَةَ اللَّهِ كُفْرًا وَأَحَلُّوا قَوْمَهُمْ دَارَ الْبَوَارِ جَهَنَّمَ يَصْلَوْنَهَا وَبِئْسَ الْقَرَارُ وَجَعَلُوا لِلَّهِ أَندَادًا لِيُضِلُّوا عَن سَبِيلِهِ قُلْ تَمَتَّعُوا فَإِنَّ مَصِيرَكُمْ إِلَى النَّارِ ऐ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे उहे मालूम नाहिन छा जिन बेशुक्रीअ सबबां अल्लाह जी नेमतुनि खे मटायो ऐं पंहिंजी कौम खे हलाकीअ जे घर में विधो जो दोज़ख आहे उहे मंझसि घिड़ंदा उहो बुछड़ो टिकाणो आहे ऐं अल्लाह सां शरीक मुक़रर कयाऊं त संदसि वाट खां माण्हुनि खे भुलाइनि ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ तव्हीं आसूदा रहो छो तव्हां जो दोज़ख जी बाहि ॾांहुं मोटण आहे قُلْ لِعِبَادِيَ الَّذِينَ آمَنُوا يُقِيمُوا الصَّلَاةَ وَيُنْفِقُوا مِمَّا رَزَقْنَاهُمْ سِرًّا وَعَلَانِيَةً مِّن قَبْلِ أَن يَأْتِيَ يَوْمٌ لا بيع فيه ولا خلال ऐ पैगंबर
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजनि उन्हनि बाननि खे चओ जिन ईमान आंदो आहे त निमाज़ पढ़ंदा रहनि ऐं जेकी खेनि रिज़्क़ ॾिनो अथऊं तंहिं मंझां ॻुझो ऐं पधरो उन ॾींहं जे अचण खां अॻु अल्लाह जी वाट में ख़र्चींदा रहनि जंहिं में न को वापार ऐं न का यारानी हूंदी। الله الذي خلق السماوات والأرض وأنزل من السماء ماء فأخرج به من الثمرات رزقا لكم وسخر لكم الفلك لتجري في البحر بأمره وسخر لكم الشمس والقمر دائبين وسخر لكم الليل والنهار وآتاكم من كل ما سألتموه وَإِن تَعُدُّوا نِعْمَةَ اللَّهِ لَا تُحْصُوهَا إِنَّ الْإِنسَانَ لَظَلُومٌ كَفَّارٌ। अल्लाह वो आहे जंहिं आसमाननि ऐं ज़मीन खे बणायो ऐं आसमान खां मींहं जो पाणी वसायो, पोइ उन सां सभु कंहिं जिन्स जे मेवनि मां अव्हां जी रोज़ी कढियाई ऐं अव्हां खे ॿेड़ियूं हिन लाइ निवाए ॾिनाई त संदसि हुकुम सां समुंड में तरंदियूं रहनि ऐं अव्हां खे नदियूं बि निवाए ॾिनाई ऐं अव्हां लाइ सदाई हलंदड़ सिज ऐं चंड निवाए ॾिनाई ऐं अव्हां लाइ राति ऐं ॾींहुं निवाए ॾिनाई ऐं जेका शइ खांसि घुरियव तंहिं सभ मां की अव्हां खे ॾिनाई ऐं जेकॾहिं अल्लाह जी नेमतुनि खे ॻणींदो त उहे ॻणे न सघंदो। बेशक माण्हू ज़रूर बेइंसाफ़ बेशुक्र आहे। وَإِذْ قَالَ إِبْرَاهِيمُ رَبِّ اجْعَلْ هَذَا الْبَلَدَ آمِنًا وَاجْنُبْنِي وَبَنِيَّ أَن نَّعْبُدَ الْأَصْنَامَ رَبِّ إِنَّهُنَّ أَضْلَلْنَ كَثِيرًا مِنَ النَّاسِ فَمَن تَبِعَنِي فَإِنَّهُ مِنِّي وَمَنْ عَصَانِي فَإِنَّكَ غَفُورٌ رَّحِيمٌ رَبَّنَا إِنِّي أَسْكَنتُ مِن ذُرِّيَّتِي بِوَادٍ غَيْرِ ذِي زَرْعٍ عِندَ بَيْتِكَ الْمُحَرَّمِ رَبَّنَا لِيُقِيمُوا الصَّلَاةَ فَاجْعَلْ أَفْئِدَةً مِنَ النَّاسِ تَهْوِي إِلَيْهِمْ وَارْزُقْهُم مِّنَ الثَّمَرَاتِ لَعَلَّهُمْ يَشْكُرُونَ رَبَّنَا إِنَّكَ تَعْلَمُ مَا نُخْفِي وَمَا نُعْلِنُ وَمَا يَخْفَى عَلَى اللَّهِ مِن شَيْءٍ فِي الْأَرْضِ وَلَا فِي السَّمَاءِ الحمد لله الذي وهب لي على الكبر إسماعيل وإسحاق إن ربي لسميع الدعاء رب اجعلني مقيم الصلاة ومن ذريتي ربنا وتقبل دعاء ربنا اغفر لي ولوالدي وللمؤمنين
الْمُؤْمِنِينَ يَوْمَ يَقُومُ الْحِسَابُ ऐं यादि कर जॾहिं इब्राहीम चयो त ऐ मुंहिंजा पालणहार हिन शहर मके खे अमन वारो कर ऐं मूंखे ऐं मुंहिंजे औलाद खे बुतनि जे पूॼण खां पासे कर। ऐं मुंहिंजा पालणहार उन्हनि बुतनि माण्हुनि मां घणनि खे भुलायो आहे, पोइ जेको मुंहिंजे पोयां लॻो सो बेशक मुंहिंजो आहे, ऐं जंहिं मुंहिंजी नाफ़रमानी कई त तूं बेशक बख़्शणहार महरबान आहीं। ऐं असांजा पालणहार मूं पंहिंजे औलाद मां किन खे गैर आबाद मैदान में तुंहिंजी ताज़ीम वारे घर वटि हिन लाइ टिकायो आहे त ऐं असांजा पालणहार उहे निमाज़ पढ़नि, पोइ किन माण्हुनि जूं दिलियूं उन्हनि ॾांहुं लड़ंदड़ियूं कर ऐं खेनि मेवनि जी रोज़ी ॾे त मन उहे शुक्रानू कनि। ऐं असांजा पालणहार जेकी असीं ॻुझो करियूं था ऐं जेकी पधरो करियूं था सो तूं ॼाणंदो आहीं, ऐं का बि शइ ज़मीन में अल्लाह खां ॻुझी नाहे ऐं न की आसमान में। सभु साराह उन अल्लाह खे जुगाए जंहिं मूंखे ॿुढापे में इस्माईल ऐं इसहाक अता कयो, छो त मुंहिंजो पालणहार ज़रूर दुआ ॿुधंदड़ आहे। ऐं मुंहिंजा पालणहार मूंखे ऐं मुंहिंजे औलाद मां किन खे निमाज़ पढ़ंदड़ कर, ऐं असांजा पालणहार मुंहिंजी दुआ क़बूल कर। ऐं असांजा पालणहार मूंखे ऐं मुंहिंजे माउ पीउ खे ऐं मोमिननि खे उन ॾींहुं बख़्श जंहिं ॾींहुं हिसाब खड़ो थींदो। وَلَا تَحْسَبَنَّ اللَّهَ غَافِلًا عَمَّا يَعْمَلُ الظَّالِمُونَ إِنَّمَا يُؤَخِّرُهُمْ لِيَوْمٍ تَشْخَصُ فِيهِ الْأَبْصَارُ مُهْطِعِينَ مُقْنِعِي رُءُوسِهِمْ لَا يَرْتَدُّ إِلَيْهِمْ طَرْفُهُمْ وَأَفْئِدَتُهُمْ هَوَاءٌ وَأَنذِرِ النَّاسَ يَوْمَ يَأْتِيهِمُ الْعَذَابُ فَيَقُولُ الَّذِينَ ظَلَمُوا رَبَّنَا أَخِّرْنَا إِلَى أَجَلٍ قَرِيبٍ نُجِبْ دَعْوَتَكَ وَنَتَّبِعِ الرُّسُلَ أَوَلَمْ تَكُونُوا أَقْسَمْتُم مِّن قَبْلُ مَا لَكُم مِّن زَوَالٍ وَسَكَنتُمْ فِي مَسَاكِنِ الَّذِينَ ظَلَمُوا أَنفُسَهُمْ وَتَبَيَّنَ لَكُمْ كَيْفَ فَعَلْنَا بِهِمْ وَضَرَبْنَا لَكُمُ الْأَمْثَالَ وَقَدْ مَكَرُوا مَكْرَهُمْ وَعِندَ اللَّهِ مَكْرُهُمْ وَإِنْ كَانَ مَكْرُهُمْ لِتَزُولَ مِنْهُ الْجِبَالُ ऐं जेकी ज़ालिम कंदा आहिनि तंहिंखां अल्लाह खे बेख़बर ई न भाए। अल्लाह रुगो खेनि उन ॾींहं ताईं ढर ॾिनी आहे जंहिं ॾींहुं अखियूं टिड़ी वेंदियूं। पंहिंजा ॻाट खणंदड़ डोड़ंदड़ हूंदा, पाण ॾांहुं संदन नज़र वरी न सघंदी ऐं संदन दिलियूं पयूं दहकंदियूं। ऐं ऐ पैगंबर माण्हुनि खे उन ॾींहं खां ॾेॼार जंहिं ॾींहुं खेनि अज़ाब पहुचंदो। पोइ ज़ालिम चवंदा त ए असांजा पालणहार असांखे वेझी मुद्दत तोणी मोहलत ॾे त तुंहिंजे सॾण खे क़बूल करियूं ऐं पैगंबरनि जी फरमान बरदारी करियूं। चयो वेंदुनि त हिन खां अॻु अव्हीं कसम न खणंदा हुयो छा त अव्हां खे को ज़वाल न थींदो। ऐं अव्हीं उन्हनि जी जायुनि में टिकियो जिन पाण ते ज़ुल्म कयो
ऐं अव्हां खे पधरो थियो त उन्हनि सां कीअं कयोसूं ऐं अव्हां खे कई मिसाल बयान कयासूं। ऐं बेशक उन्हनि पंहिंजो वॾो मकर कयो ऐं अल्लाह वटि संदन मकर जी सज़ा आहे ऐं संदन मकर को अहिड़ो नाहे जंहिं सां जबल टरी वञनि। فلا تحسبن الله مخلف وعده رسله إن الله عزيز ذو انتقام يوم تبدل الأرض غير الأرض والسماوات وبرزوا لله الواحد القهار وترى المجرمين يومئذ مقرنين في الأصفاد سرابيلهم من قطران وتغشى وجوههم النار ليجزي الله كل نفس ما كسبت إن الله سريع الحساب पोइ ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह खे पंहिंजनि पैगंबरनि सां पंहिंजे वाइदे जी ख़िलाफ़ी कंदड़ हरगिज़ न भाए, छो त अल्लाह ग़ालिब उन ॾींहुं बदिले वठण वारो आहे जंहिं ॾींहुं हीअ ज़मीन मटाए ॿी ज़मीन कई वेंदी ऐं आसमान बि ऐं सभु माण्हू अल्लाह हिकिड़े ज़बरदस्त जे आॾो थींदा। ऐं उन ॾींहुं गुनाहगारनि खे ज़ंजीरनि में ॿधल ॾिसंदे संदन कपड़ा गंदरफ मां हूंदा ऐं संदन मुंहं खे बाहि वकोड़ींदी, हिन लाइ त सभु कंहिं जीअ जेकी कमायो तंहिंजो उन खे अल्लाह बदिलो ॾे, बेशक अल्लाह जल्द हिसाब कंदड़ आहे। هذا بلاغ للناس ولينذروا به وليعلموا أنما هو إله واحد وليذكر أولو الألباب इहो क़ुरान माण्हुनि खे पहुचाइणो आहे त उन सां डेॼारिया वञनि ऐं ॼाणनि त उन हिकु अल्लाह खां सवाइ ॿियो को माबूद नाहे ऐं ध्यान वारा नसीहत वठनि।